त अल्लाह तबारक व तआला बाने जे मथां मां अर्ज़ु कयमि त वॾो महिरबान आहे। इन हिकिड़े ॿार जे करे अल्लाह तबारक व तआला उन पूरे ॻोठ खे 40 साल अज़ाब खां महफ़ूज़ बनाए छॾियो आहे, पंहिंजे अज़ाब खां अमन में आणे छॾियो आहे। ऐं हदीस मुबारक में अहिड़ा खोड़ सारा वाक़िया अचनि था। तव्हां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे पढ़ो, तव्हांखे अल्लाह जी रहमत जा अहिड़ा वाक़िया हिकु न ॿ न टे न बल्कि सभु वाक़िया तव्हांखे अल्लाह जी रहमत जा तव्हांखे मिलंदा। हदीस मुबारक में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत वारे ॾिहाड़े में अल्लाह पाक हिकु बाने खे घुराईंदो हिसाब किताब जे लाइ। जॾहिं उहो बानो अल्लाह जे अॻियां पेश थींदो त उहो बानो ॾकंदो, मायूस हूंदो, परेशान हूंदो। अल्लाह फरमाईंदुसि त ए बाना छा जे करे परेशान आहे, कहिड़ी ॻाल्हि जे करे ॾके थो, कहिड़ी ॻाल्हि जे करे ग़मज़दा। उहो बानो अर्ज़ु कंदो, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त उहो बानो अर्ज़ु कंदो, ए मुंहिंजा अल्लाह, अॼु तो रब रहमान जी दरबार में हाज़िर थियो आहियां, तुंहिंजे अॻियां पेश थियो आहियां, जो हिते न सिफ़ारिश हलंदी, न पेशो हलंदो, न दुनिया हलंदी, न दौलत हलंदी। हिते सिर्फ़ ई सिर्फ़ आमाल सालिह हलंदा, नेकियूं हलंदियूं। ए मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजो दफ़्तर आमाल नामो नेकिन खां ख़ाली आहे। पंहिंजा गुनाह ॾिसी करे तोखां ॾकां थो, तोखां डिॼां थो। अल्लाह फरमाईंदो आहे, ए बाना गौर त कर, फ़िक्र त कर, मन का नेकी कई हुजई, मन को अमल कयो हुजई। उहो बानो पंहिंजी दिल में पंहिंजनि दफ़्तरनि में पंहिंजी ज़िंदगी ॾे ॾिसंदो त उनजी ज़िंदगी सिर्फ़ ई सिर्फ़ गुनाहनि खां भरी पई हूंदी, नेकी काई न हूंदी। अल्लाह खे अर्ज़ु कंदो त ए मुंहिंजा अल्लाह, मां ॾाढो गौर फ़िक्र कयो आहे, पर मुंहिंजी ज़िंदगी में मूंखे नेकी नज़र कान अचे थी, गुनाह ई गुनाह नज़र अचनि था, तंहिंजे करे ॾकां बि थो, परेशान बि आहियां। मां कुर्बान वञा अल्लाह जी रहमत जे मथां, मां अल्लाह जी रहमत तां घोर वञा। उहो मुंहिंजो अल्लाह जेको फरमाए थो त इन रहमती सबक़त अला ग़ज़बी, ए मुंहिंजा बाना, मां अल्लाह जी रहमत जो कावड़ जे मथां ग़लबो आहे, गुस्से जे मथां ग़लबो आहे। उन बाने खे चवंदो त बाना, जेकॾहिं तोखे नेकी यादि न आहे त तुंहिंजी हिकिड़ी नेकी असां वटि आहे जेका असांखे ख़बर आहे। उहो बानो अर्ज़ु कंदो त ए मुंहिंजा अल्लाह, जेकॾहिं नेकी हिकिड़ी आहे त पर मुंहिंजी ज़िंदगी गुनाहनि सां भरियल आहे, उहा हिकिड़ी नेकी मूंखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदी। अल्लाह फरमाईंदो, अॼु क़यामत वारे ॾिहाड़े में मां अल्लाह जी कोरट आहे, मां अल्लाह जी बादशाही, मां अल्लाह जी हुक्मरानी आहे। तॾहिं कंहिंसां बि ज़ुल्म न थींदो, नाइंसाफ़ी न थींदी। आख़िरकार उहो बानो अर्ज़ु कंदो, या मुंहिंजा अल्लाह, ए मुंहिंजा परवरदिगार, ए मुंहिंजा रहमान, ए मुंहिंजा रहीम रब, कहिड़ी मुंहिंजी नेकी आहे। अल्लाह पाक उन गुनाहगार बाने खे फरमाईंदो, राति जो घर आए, पंहिंजे बिस्तरे ते सुतो हुएं, थकल हुएं, तुंहिंजी जान में थकावट हुई। जॾहिं बिस्तरे ते आराम करी पोइ तुंहिंजी कची पकी निंड आई, तूं निंड में पासो तब्दील कयो, करवट तब्दील कई, तुंहिंजी ज़बान मां बे इख़्तियार निकितो अल्लाह, तूं मां अल्लाह जो नालो खयो, जेको तुंहिंजनि ॿारनि बि न ॿुधो, घर वारनि बि न ॿुधो, तूं पंहिंजो पाण बि न ॿुधो, छो त तव्हां आराम में हूं, निंड में हूं। मां अल्लाह आराम खां पाक आहियां, निंड खां पाक आहियां, निंड जी ऊंघ खां बि पाक आहियां। मां तुंहिंजी ज़बान मां निकितल लफ़्ज़ अल्लाह ॿुधो, जो तूं मां अल्लाह जो नालो खयो हुई, मां अल्लाह खे यादि कयो हुई। तुंहिंजो उन ज़बान मां निकितल लफ़्ज़ अल्लाह ॿुधी करे मां अल्लाह पाक उन ई टाइम फ़ैसिलो करे छॾियो त तुंहिंजे इन हिकु लफ़्ज़ अल्लाह जे करे मां अल्लाह पाक ज़िंदगी जा गुनाह माफ़ कया, बल्कि तुंहिंजनि गुनाहनि खे मां रब पाक नेकिन में तब्दील कयो। तंहिंजे करे परेशान न थी, इन हिकिड़े लफ़्ज़ अल्लाह चवण जे करे मां तोखे हमेशह जे लाइ माफ़ कयो आहे। हाणे तूं मुंहिंजी रहमत सां जन्नत में दाख़िल थी करे जन्नत जा मज़ा वटि वञी करे नेमतूं इस्तेमालु कर। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, हितां इहा शइ साबित थी त अल्लाह जे नाले खां वधीक वज़नी काई बि शइ न आहे, अल्लाह जे नाले खां वधीक ताक़त वारी काई बि शइ न आहे। तंहिंजे करे मुंहिंजो अल्लाह उहो अरहमुर राहिमीन रब आहे,
जंहिं हिकिड़ो भेरो बि अल्लाह जो नालो वरितो मुहबत सां प्यार सां, अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत जे करे उन हिकु भेरो अल्लाह चवण वारे जा ज़िंदगी जा गुनाह बि पंहिंजी रहमत सां माफ़ फरमाया हुया। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, हिकु भेरो अल्लाह पाक जो नालो खणण जे करे अल्लाह पाक इन बाने जा गुनाह माफ़ कया ऐं उनखे पंहिंजी रहमत सां जन्नत जो वारिस ऐं हक़दार बनाई। जेकॾहिं अॼु बि असांजा भाउर, असांजूं अमड़ियूं, असांजूं भेनरियूं, असांजूं अदड़ियूं पंहिंजनि घरनि में वेही करे घरो कमकार सां गॾोगॾु जेकॾहिं पंहिंजे रब करीम खे यादि कनि त इहा मुंहिंजी भेण, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजा भाउर, मुंहिंजा अदा पंहिंजे घर में वेही करे बि पंहिंजे रब करीम खे रिझाए सघनि था। सल अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।